रानीपुर लॻ हज़रत सचल सरमस्त जे उर्स मुबारक जे मौक़े ते चोरनि जो राज पहुतल। मेले ते आयल पांधियड़नि साफ़िन खां मोबाइल फ़ोननि समेत रोकड़ रक़म बि बिश्नी कढी विया। रिपोर्ट मूजिब रानीपुर लॻ दराज़ा शरीफ़ में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जे उर्स मुबारक जे मौक़े ते मेले में चोरनि जा कटक लथल। मेले में आयल पांधियड़नि साफ़िन समेत केतिरनि ई माण्हुनि खां रोकड़ रक़म समेत क़ीमती मोबाइलूं बि खीसनि मां निकिरी वयूं। केतिरनि ई जेब कतरनि महफ़िल मौसीक़ी वारे प्रोग्राम में दाख़िल थियण लाइ चेकिंग पॉइंट ते रश हुजण जो फ़ाइदो वठी माण्हुनि जा खीसा ख़ाली कंदा रहिया। ॿिए तरफ़ दरगाह जे अहाते में धमाल दौरान बि बिश्नी पंहिंजो कमु कंदा रहिया, पर पुलिस सवाइ चकर ॾियण जे कंहिं ते बि नज़र न रखी सघी। जॾहिं पुलिस इंतिज़ामिया सां राब्तो कयो वियो त शक जी बुनियाद ते 10 खां 15 माण्हुनि खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी आई आहे, पर अञा ताईं काई रिकवरी न थी सघी आहे।